अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया जा सभ खां पहिरियां हेडलाइन। मज़हबी जे वफ़ाक़ी वज़ारत औरत मार्च ते पाबंदीअ लाइ वज़ीर आज़म खे ख़त लिखी छॾियो। 8 मार्च खे योम हिजाब तौरु मल्हाइण जी तजवीज़। मज़हबी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर नूरुल हक़ क़ादरी औरत मार्च ते पाबंदी लाइ वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ख़त लिखी छॾियो। ख़त में औरत मार्च ते पाबंदी लागू करण ऐं 8 मार्च खे योम हिजाब तौरु मल्हाइण जी तजवीज़ ॾिनी वई। नूरुल हक़ क़ादरी पंहिंजे ख़त में लिखियो आहे त औरतुनि जे ॾींहं ते औरत मार्च या कंहिं बि उनवान सां इस्लामी क़दरनि ऐं हिजाब जो मज़ाक़ उॾाइण जी इजाज़त न ॾिनी वञे। नूरुल हक़ क़ादरी पंहिंजे ख़त जी कॉपी सदर खे मोकिले छॾी। हुकूमत जे इत्तेहादी पार्टी काफ लीग हुकूमत खां पेट्रोल जी क़ीमत में वाध ते फौरी तौर वापस वठण जो मुतालबो करे छॾियो। मुस्लिम लीग काफ जे पार्लियामेंटी पार्टी जो सेक्रेटरी जनरल बशीर चीमा जी सदारत हेठि इजलास पेट्रोल बिजली गैस जे वधंदड़ क़ीमतनि ऐं अमन अमान जी सूरतहाल ते ॻणतीअ जो इज़हार। वफ़ाक़ी हुकूमत खां पेट्रोल जूं वधायल क़ीमतूं वापस वठण जो मुतालबो कयो वियो। परवेज़ इलाही मुख़ालिफ़ धुर जे अॻवान सां मुलाक़ातुनि ते पार्टी मेंबरनि खे एतबाद में वरितो। समूरनि मेंबरनि फ़ैसिलनि जो अख़्तियार परवेज़ इलाही हवाले करे छॾियो। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 40 मरीज़ हयाती विञाए वेठा। मुल्क में हिन वक़्त ताईं फ़ौत थियलनि जो अंग 29,917 थी वियो। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 51,677 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 2,870 नवनि केसनि जी तस्दीक। गुज़िरियल 24 कलाकनि में हाकारी केसनि जी शरह 5.5% रिकॉर्ड। सॼे मुल्क में 1495 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी। बलोचिस्तान जे केच वारे इलाक़े में ऑपरेशन दहशतगर्द मां अची विया। ISPR मूजिब फोर्सिस पारां बिलीदा जे इलाक़े में ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी ॾे दौरान 6 दहशतगर्द मां अची विया। वॾी तादाद में हथियार ख़त कया विया। ISPR मूजिब दहशतगर्द केच में दहशतगर्दीअ वारनि सरगर्मियुनि में मुलविस हुआ। माइक्रोसॉफ्ट जो बानी बिल गेट्स पाकिस्तान जे हिक ॾींहं जे दौरे ते इस्लामाबाद पहुची वियो। बिल गेट्स सदर आरिफ अलवी ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान सां मुलाक़ातूं कंदो। चकशहसाद में क़ाइम इस्पताल ऐं NCOC हेडक्वार्टर्स जो दौरो बि कंदो। बिल गेट्स खे कोरोना ऐं पोलियो जी रोकथाम बाबति क़दमनि ते ब्रीफिंग बि ॾिनी वेंदी। बिल गेट्स अॼु शाम वापसि हलियो वेंदो। ऐं सेवण में बम धमाके वारे वाक़े खे 5 साल पूरा थियण ते रवादारी तहरीक जी अॻवान ऐं क्लासिकल डांसर शीमा करमाणी जी कलंदरलाल शहबाज जे दरगाह ते आमद। हाज़िरी भरण बाद कलंदरी धमाल ते रक़्स। संदसि चवणु हो त 5 साल अॻु पेश आयल वाक़ियो अफ़सोसनाक हुओ। हूअ सान्हे में माउ जी वेलनि जी भेटा पेश करण लाइ दरगाह ते आई आहे।